की जय। साईं लाला राज साहिब की जय। पूज्य माता साहिब की जय। पूज्य अम्मा साहिब की जय। परम पूज्य दादी साहिब की जय। सर्व संतन महात्माओं की जय। गुरुवरी प्यारी साध संगत सभी के ओम शांति। जय के सतगुरु कृपा करे अंदर जो अखियूं बख्शिन था, उहो ई सत असत जे भेद खे ऐं शुभ अशुभ कर्मनि जे भेद खे ॼाणी सघे थो। उन जे हृदय अंदरि प्रकाश हूंदो आहे। उन प्रकाश जे ज़रिए अंदरियों रस्तो साफ़ ॾिसण में ईंदो अथसि त हीउ रस्तो मुक्तीअ तरफ़ वेंदो ऐं हीउ मार्ग 84 ॾांहुं वेंदो। जंहिंखे अंदर जूं अखियूं हुजनि उहो सम्झी सघंदो त हे सही रस्तो आहे, ग़लति रस्तो आहे, शुभ कर्म आहे, अशुभ कर्म आहे। अंदरियूं अखियूं मिलंदियूं त अंदरि प्रकाश थी वेंदो आहे त ख़बर पवंदी आहे। जीअं ऊंदहि में पाण ॾिसण न ईंदो आहे त थाॿा खाईंदा आहियूं ऐं रोशनी हूंदी आहे त हुन खॾ खुॿे खां बची वेंदा आहियूं। ईअं जॾहिं अंदर जूं अखियूं खोलींदासीं न त असां समझी सघंदासीं त हे कर्म मां जेको कयां थी उहो सही आहे कि न या हे ग़लति आहे, उहा पोइ ख़बर पवंदी। साईं लाला राज चवंदा त हे त अखियूं अथव चम जूं, हे त कुतनि ॿिलनि खे हूंदियूं। अंदर जूं अखियूं खोलियो जंहिंसां परमात्मा ॾिसण अचे असांखे। ॿाहिरिनि अखियुनि सां उहो ॾिसण न ईंदो। जीअं जीअं सिमरन ते जोर ॾींदासीं न तीअं तीअं अंदरि असां अखियूं खोले सघंदासीं। अंदरि अनभय जाॻंदी आहे सिमरन मां। भाग्यशाली जीव ई सतगुरनि जे शरण में वेंदा आहिनि। जेके जीव पंहिंजो सर्वंस भेटा करे अन्य भक्ति हासिल करणु चाहिनि था, उन्हनि खे घुर्जे त शरीर जे निर्वाह लाइ जेकी कुझु गुरु दरबार मां मिले उहो प्रसाद सम्झे ऐं सतगुरनि जे आज्ञा सिर ते रखी शेवा करे। जेकी दरबार मां मिले, चए थो भाग्यशाली जीव सतगुरनि जे शरण में ईंदो आहे। आनंदपुर वारनि जो शास्त्र ठहियल आहे, उहे दरबार में रहंदियूं वञे त उहे उन्हनि खे अलॻि पैसा न मिलंदा आहिनि त तव्हां कपिड़ा वठो, उहे चंपल वठो, हे वठो, जेके उहे वठी ॾियनि साल में। साल में मिसाल 2 वॻा ॿधल हुजनि त उहे 2 ई मिलनि। साल में 1 चंपल त उहा 1 चंपल। जेको मिले उहो प्रसाद सम्झी करे सिर ते धारण कनि। जेको मिले त असांखे बि परमात्मा जेको बि ॾिए न त उहो शुकुर शुकुर करे असां बि वठूं, कुरकऊं ऐं किंजऊं न त मूंखे हे कान्हे, मूंखे हे कान्हे, हिनखे हे आहे, मूंखे हे कान्हे, हिनखे हे आहे, मूंखे हे कान्हे। उहो न कयूं। सदाईं शुक्राना। उहो ॿुधल अथव न जो 2 छोकिरा नानीअ जे घर था वञनि, सियारे जो टाइम हुजे, राति जो वञी पहुता नानीअ जे घर त नानी कोन वञ, मामी वञ। त हे जो राति जो वञी पहुता त हिन मामीअ ॿिन्ही खे केसर वारो खीर ठाहे ॾिनो, ड्राई फ्रूट विझी, ॿिन्ही खे अधु गिलास ॾिनई। त हिकु छोकिरो त चए हिते ॾिस नानी हुजे हा नी त सॼो गिलास मिले हा, ये मामी आहे न अधु गिलास ॾिनो अथई। वरी ॿियो जेको बाणस हो उहो चए पियो मामी केॾी सुठी आहे, ड्राई फ्रूट वारो केसर विझी ऐं खीर ॾिनो अथई, थधि में आया आहियूं त। हुनजी दृष्टि ख़ाली अधु गिलास ते पई, जेको मथां ख़ाली हो, ऐं हुनजी जेको हेठां अधु गिलास भरियल हो उन ते पई भई खीर जो गिलास ॾिनो अथई। त असां जेको मिले न शुकुर शुकुर करे सिर ते रखूं।
कहिड़ी ख़बर इन जे लाइक़ु आहियूं अलाए कोन आहियूं, एॾो ॾिए थो। इहो त चवंदा आहिनि न त जंहिंखे शुक्राननि जी आदत न हुजे न उनखे शिकायत करण जो कोई अधिकार कान्हे। शिकायतूं छाजे लाइ था कयूं तुर ते? तंहिंखां शुक्राना करणु सिखूं। अलाए केॾो ॾेई छॾियो अथई, छा खणी वेंदासीं? हिते ई खाली खुटाइणो आहे न, खणी त हिन मां कुझु कोन वेंदासीं। ॾियणु सिखूं, जेको ॾींदासीं उहो पंहिंजो आहे, उते जमा थींदो वेंदो, बाक़ी त सभु हिते ई पियो हूंदो। त इहो अजायो अपमान न कयूं त मूंखे हेॾो आहे, मूंखे हेॾो आहे। जे आहे त उन मां ॾियूं, जंहिंखे कोन्हे त हरूभरू ज़रूरी कोन्हे त धन ई दान करे। ॿियूं शेवाऊं बि घणेई आहिनि, तन जी शेवा कयूं, मन जी शेवा कयूं, कंहिंखे खिलायूं, दुख में कंहिंखे आथत ॾियूं, त उहा बि हिकु शेवा आहे। कंहिंखे हिते ईअं जॻह ॾियूं, सोड़ हुजे त जॻह ॾेई सुरी पुरी कंहिंखे विहारियूं, त इहा बि हिकु शेवा आहे। असांखे इहो बसि बहाना आहिनि, आहे कोन त कीअं ॾियां। जंहिंखे हूंदो उहे ॾींदा नी। त अनेक प्रकारनि जी शेवा आहे। जेके पूरन सतगुरुअ खे रवाजी इंसान था सम्झनि से भागहीन आहिनि। पूरन सतगुरुअ खे जेके रवाजी इंसान सम्झनि उहे भागहीन आहिनि, उन्हनि जा भाग घटि आहिनि। सतगुरनि खे सुञाण जी अखि खपे, ऐं को विरलो सुञाणंदो आहे, सभु नथा सुञाणी सघूं, सभु नथा सुञाणूं असां। दादी जन खे, अम्मा जन खे सुञातोसीं छा? माता जन खे, छो जो उहे गृहस्थी चोले में हुआ। साईं जन बि जेतिरे पद ते हुआ एतिरो कोन सुञातोसीं हिन सां, पर खणी गेरू चोलो पातल हूंदो त सम्झंदा हुआसीं भई आ संत आहे, गुरू आहे असांजो। बाक़ी जेतिरो गुरूअ जो क़दुरु करणु खपे उहो कोन कयोसीं। दादी जन खे त असां रवाजी इंसान सम्झंदासीं, पर हाणे अञा बि आहिनि, हू अञा बि आहिनि, हाज़िरा हजूर आहिनि, हाणे बि करे था सघूं। संतनि खे सुञाण त उन मां पाए सघंदासीं, सुञाणंदासीं नी त पाए सघंदासीं। जिन ॼातो तिन पातो। हिकु संत जो आश्रम ठहियल, उहो संत सभिनी खे मौन रहणु सेखारींदो। मौन रहो। 5 सालनि में 2 अखर ॻाल्हाइणा, संत पाण बि कोन ॻाल्हाईंदो। 5 साल मौन रहो, पोइ संत हीअं कंदो हो त हाणे 2 अखर ॻाल्हायो त हू शिष्य जेके हुजनि उहे 2 अखर ॻाल्हाइनि। ऐं उन में हिकु नओ युवान आयो, क़ाइदा सेखारे छॾियनि भई 5 साल कुझु बि ॻाल्हाइणो कोन आहे। 5 सालनि खां पोइ 2 अखर ॻाल्हाइण जो मौक़ो तोखे मिलंदो। हे आयो, 5 साल मौन रहियो। उन ॾींहं जो रोज़ हिनखे इंतज़ारु, कॾहिं मुंहिंजा 5 साल थींदा त मां ॻाल्हायां, कॾहिं मुंहिंजा 5 साल थींदा त मां 2 अखर ॻाल्हायां। आख़िर उहो टाइम अची वियो, 5 साल पूरा थियसि। संत वटि आयो, संत हीअं कयईंसि भई 2 अखर ॻाल्हाए। त हिनखे ॻाल्हाइणा बि 2 अखर हुआ, वधीक न पियो ॻाल्हाए सघे।
त उहो चएसि थो गंदा खाना। उथी वियो, संत कुझु चयईंसि कान। वरी ॿिया 5 साल मौन रहियो। वरी आख़िर उहो ॾींहुं बि आयो 2 अखरनि ॻाल्हाइण जो। वरी संत ईअं इशारो कयईंसि भई 2 अखर हाणे ॻाल्हाए। त वरी चयईंसि बिस्तर कठोर। तॾहिं संत कुझु कोन चयईंसि। वरी 5 साल रहियो। वरी उन ॾींहं जे इंतज़ार में भई 2 अखर ॻाल्हायां 2 अखर ॻाल्हायां। आख़िर उहो ॾींहुं बि अची वियो। 15 साल रहियो। आख़िर उहो ॾींहुं आयो। वरी संत ईअं इशारो कयईंसि भई 2 अखर ॻाल्हाए। त हुन सिख चयईंसि नहीं होगा। इते संत ॻाल्हाईंसि चयईंसि मूंखे पहिरें खां ई ख़बर हुई त तोखां न थींदो। तो हे 15 साल अजाया विञाया अथई। पहिरियां 5 साल रहीं तोखे रोटी न पई वणे। गंदा खाना चई न भई रोटी ख़राब हुई। तोखे रोटी न पई वणे त तूं इन्हनि 5 सालनि में रोटी ठाहिण सिखी वञे आ, संगत जी शेवा करण सिखी वञे आ। रोटी तूं पंहिंजे हथ सां ठाहे ॿियनि खे खाराए पियो सघे, पर तूं उहो न कई। वरी तो बिस्तरे मां बि कमी कढे वे, कठोर बिस्तर आ त उहो तूं सिखी पियो सघे। तोखे हिते न पियो वणे, न पियो सुम्ही सघे, लॻे पियो त कुझु विछाए ऐं सुम्ही पियो सघे। अॻे त गाह जा बि रखंदा हुआ न। अॼु तो चए नहीं होगा, पर मूंखे शुरूअ खां ई ख़बर हुई त तोखां न थींदो। छो जो तूं आहे न कमियुनि कढण में होशियारु। तुंहिंजा 15 साल ईअं ई विया अथई। ॿिया बि ईअं ई रहनि पिया था जेके तूं जंहिंखे ॾिसे पियो थो। ॿिया बि ईअं ई रहिया आहिनि। इहो ई माना खाधो अथनि उन्हनि बि इन ई बिस्तरे ते सुम्हिया आहिनि। पर उन्हनि कॾहिं कोन चयो आहे त रोटी ख़राब हुई या हंधु अहिड़ो हो। हाणे तूं वञ, अहिड़ा मूंखे खपनि बि न। पोइ वरी त शुक्राना नथा कयूं त शिकायत बि न कयूं। जेको साईं ॾिए उहो सिर ते रखूं, ख़ुशीअ सां स्वीकार कयूं त असांखे मिले थो। घणनि खे इहो बि कोन थो मिले, घणनि खे इहो बि नथो मिले। रोटी असां 3 टाइम खाऊं था, इहो बि शुक्र कयूं 3 टाइम परमात्मा जो। त घणेई अहिड़ा आहिनि जंहिंखे रोटीअ लाइ बि जेके सिकनि था। सेखारनि त घणेई था। हींअर जेको बर्थडे था मल्हाइनि, पोइ केक कटींदा आहिनि, विञाईंदा आहिनि न, मुंहं ते हणंदा आहिनि, ईअं कंदा आहिनि, ठुकींदा आहिनि। इन जो ॾाढो था ॾेखारनि त इहो वेस्ट न कयो, ग़रीबनि ॾे निहारियो। वीचारा सिकनि था टुकरीअ लाइ बि। तव्हांखे साईं ॾिनो आहे त ईअं विञायो न, खाओ भले, न त ॿियनि खे खारायो। त अहिड़ियूं ॻाल्हियूं ॾिसी ॿुधी कुझु त सिखूं। ॾिसंदा आहियूं या ॿुधंदा आहियूं तेॾी महिल ईअं लॻंदो आहे हा सची ॻाल्हि आहे, हा सची ॻाल्हि आहे। पोइ उते जो उते अहिड़ा उहे लाटू उहे चुग। संतनि ऐं वेदनि में गुरूअ जी महिमा गोबिंद खां बि वधीक लिखी आहे। गुरू शरण ग्रहण करण जे परताप सां जीव भवसागर खां पार थी सचखंड में पहुचंदो आहे। गुरूअ जी महिमा एॾी वॾी ॾेखारी अथनि। संतनि बि कई आहे ऐं वेदनि शास्त्रनि में बि लिखियल आहे त गोबिंद खां वॾो गुरू आहे। गुरु गोबिंद दोनों खड़े काके लागू पाए, बलिहारी गुरु आपणे गोबिंद दियो बताए। छो जो गोबिंद त उन ॾेखारियो न, उन गोबिंद जो रस्तो गुरूअ खां सवाइ कोई कोन ॼाणे।
कंहिंजो ॾिठल आहे छा? उन जो ई ॾिठल आहे, उहो ई पहुचाए सघंदो असांखे। त भॻवान पाण खां मथे गुरूअ खे कयो आहे, पर गुरूअ वरी पाण खां मथे संगत खे कयो अथव। पाण खां मथे संगत खे कयो अथई। साईं लालाराज उते मीटिंग कंदा न मेले जी, पोइ कुझु बि ॻाल्हि निकिरे न, पोइ पुछंदा, पोइ तूं छा थो चईं, पोइ तूं छा थो चईं, तूं छा थो चईं, सभिनी खां पुछंदा। ईअं न त जीअं मां चवां ईअं, पाण त ईअं चऊं न जीअं साईं जन चवंदा ईअं कंदासीं। भले पोइ सभु ईअं चवंदा साईं जीअं तव्हां चओ, पर चवंदा न जंहिं पासे वाउंट घणा हुजनि न उहो कमु कयो। संगत एॾी वॾी आहे। संसार में जेकी बि रिश्ता नाता आहिनि, उन्हनि सभिनी खां सतगुर जो नातो वधीक ऊचो आहे। उन्हनि जहिड़ो जीव जो ॿियो को बि ख़ैर ख़्वाह कोन आहे। कोई आहे ई कोन, केरु अहिड़ो भलो करे सघंदो जेको गुरू कंदो। ॿियो केरु करे सघंदो छा? छो सॼी दुनिया आहे स्वार्थी। गुरूअ जहिड़ो ख़ैर ख़्वाह कोई आहे ई कोन। गुरू ऐं शिष्य जहिड़ो रिश्तो चए थो सॼी दुनिया में कोई कोन्हे। अनोखो रिश्तो आहे गुरू ऐं शिष्य जो। इहो भॼन चवंदी आहे न, गुरू शिष्य जो रिश्तो निरालो आहे। हिन जॻह में गुरू रखवालो, गुरू रखवालो आहे। गुरूअ खां सवाइ कोई रक्षा करे ई न सघंदो। हिन सां ईअं पको रिश्तो रखी छॾियऊं जेको टुटे न। अहिड़ो रिश्तो गुरूअ सां रखूं। हे दुनवी रिश्ता मन कचीअ डोर जा आहिनि। वॾियूं अॻे चवंदी ठूठ लॻी साइड़ी भॻी। हे दुनिया ईअं अथव। तुर चवंदासीं त ख़राबु लॻी वेंदो, पोइ छुटी ॻाल्हाइण खां। ऐं गुरूअ सां रिश्तो रखंदासीं न त पछाड़ीअ ताईं हू अची निभाईंदो। असां निभाए न सघंदासीं पर उहो निभाईंदो। त अहिड़ो छो न रखूं जेको हिन लोक में बि साथ ॾिए, परलोक में बि ॾिए। मिट माइट देवी देवता सभु रुसी वञनि ऐं सतगुरु राज़ी आहिनि त वार बि विंगो न थींदो। जेकॾहिं सतगुरु रुसी विया त ठिकाणो न मिलंदो। त ठिकाणो ई न मिलंदो। भले दुनिया सॼी रुसी वञे पर गुरू राज़ी आहे त असांजो वार विंगो कोई करे न सघंदो। कंहिंखे बि ताक़त कान्हे। पर उहा जॾहिं गुरूअ में पक हुजे पूरी त रही सघंदासीं। न त असां दुनिया जे पुठियां चरिया थी वेंदासीं। हुनखे मञाइण लाइ हुनखे मञाईंदासीं, हुनखे मञाईंदासीं। ये रुसी वई आहे, इहा रुसी वई आहे, इहा न रुसे भई, इहा मूंखे ॾाढो कमु ईंदी आहे। हा ईअं आहियूं न असां। पर जे पक हूंदी पूरी गुरूअ में त पोइ दुनिया खे छॾे ॾींदासीं। रुसे त वञी रुसे, तूं न रुसजां गुरू, तूं न रुसजां। दुनिया भली धिकारे पर दाता तूं न धिकारजां। गुरु शरण खां सवाइ जप तप तीर्थ विर्त यज्ञ ऐं दान वग़ैरह जंहिंकी मुक्ति न ॾेई सघंदा, उल्टो अहंकार पैदा कंदा। जप तप विर्त नेम इहे जेके बि शुभ कर्म आहिनि न उहे मुक्ति न ॾेई सघंदा। इन्हनि कर्मनि मां त जेको सो अहंकार ईंदो आहे न, मां हिकु बि विर्त कोन छॾींदी आहियां भई, सभु विर्त रखंदी आहियां। पोइ कीअं था रखूं उहा त पाण खे ख़बर आहे। जेको सभिनी खां वॾी आहे गुरूअ जी शरण, जंहिंमां असांखे निम्रता पैदा थींदी आहे, प्रेम पैदा थींदो आहे।
सतगुरु शब्द खां सवाइ किरोड़े जतन करण सां बि हृदय जी सफ़ाई न थींदी, न ई वीचार पवित्र थींदा। भरम ऐं अज्ञान सबबु ई मनुष्य जनम जेको देवताउनि लाइ बि दुर्लभ आहे, सो वैरत हलियो वेंदो। वैरत हली वेंदो, गुरूअ जो शब्द न कमाईंदासीं त उन खां सवाइ सभु आजायो। देवताऊं बि सिकनि था त असांखे मानुष जनम मिले त असां मृत्यु लोक में वञूं, छो जो उते स्वर्ग में संत न हूंदा आहिनि ऐं सत्संग न हूंदा आहिनि। उते खाली नाच गाना ऐश इशरत हूर परियूं इहे हूंदियूं, त हू बि सिकंदा आहिनि। त असांखे कॾहिं अहिड़ो मौक़ो मिलंदो जो असां मृत्यु लोक में वञी ऐं संतनि जी शेवा कयूं, जेको देवताउनि लाइ बि दुर्लभ आहे मानुष जनम। त अहिड़ो असांखे मिलियो आहे अनमोल, त असां त वैरत था विञायूं नथा कुझु कयूं त। हिन जन्म में जे न कयोसीं त पोइ त कॾहिं करे न सघंदासीं। ॿी काई जून अहिड़ी आहे ई कान जंहिंमें असां नाम जपे सघूं, सत्संग ॿुधी सघूं, गुरु करे सघूं, संतनि जी शेवा करे सघूं, उन्हनि जी शरण में अचूं। काई आहे? वॾा वॾा आचार्य, ऋषि मुनि, योगी यति, भगत ऐं संत, भलक राम कृष्ण जहिड़ा अवतार बि गुरु शरण में विया, तॾहिं श्रेष्ठ पदवी प्राप्त थियनि। त पोइ रवाजी जीव विद्या ऐं धन जे अहंकार सबबि गुरु शरण क़बूल नथा कनि, से बुद्धिहीन चइबा। बुद्धिहीन चइबासीं। सभु गुरु शरण में जेतो विया आहिनि, राम हुजे, कृष्ण हुजे, केर बि वॾा वॾा आचार्य हुजनि, विद्वान हुजनि, गुरु शरण खां सवाइ कोई बि छुटी न सघंदो, इन भव सागर मां पार पइजी न सघंदो। त असांखे छा ते अभिमान आहे? धन ते, विद्या ते? केॾो खोले खोले सम्झाइनि था। न को धन कम ईंदो, न को विद्या कम ईंदी, न को बुद्धि कम ईंदी। सर्वंस हुनखे ॾेई छॾिणो आहे, बसि पंहिंजो अकुल न हलाइणो आहे। जेको पंहिंजे अकुल सां हलंदो उहो अॻियां वधी न सघंदो। मन मत छॾे गुरमत ते हलणो आहे, खुदी छॾे हेठां ई वाट वठणी आहे, त असां मंज़िल ते पहुची सघंदासीं। बोलो सतगुर देव भगवान की जय। तुझो मुंहिंजो सतगुर, मुंहिंजो तुंहिंजो मालिक, जुगा जुग में नाम प्यार का, सिर मातो करे जुगनो मालिक, मत सुखती गढ़ी तो संसार का, मत सुखती गढ़ी तो संसार का। मिंजो मिंजो सतगुर, मिंजो मिंजो मालिक, जुगा जुग ने नाम प्यार का, सिर मातो करे जुगनो मालिक, मत सुखती गढ़ी तो संसार का, मत सुखती गढ़ी तो संसार का। जिके जीव जगत जाने, चित प्यारे तो इनका प्यार था। जिके जीव जगत जाने, चित प्यारे तो इनका प्यार था। ओ भली दुनिया भी
गायो का सारे जग का मिठो तिजोरा सारे जग का मिठो तिजोरा तू साईं सुधरे जो धाम तिजोरा वाला में जाना
चितोर वारा मुंहिंजा राम जग खां मिठो तुंहिंजो नाम साईं आई सुखनि जो नाम चितोर वारा मुंहिंजा राम चितोर वारा मुंहिंजा राम गिरुआ छोड़ो करामत वारो गिरुआ छोड़ो करामत वारो जंहिंमें सुए जो संत सचारो चोले ते ओम निशान चोले ते ओम निशान हथन में गंढो सुए जो नाम चितोर वारा मुंहिंजा राम चितोर वारा मुंहिंजा राम जग खां मिठो तुंहिंजो नाम सारे जग खां मिठो तुंहिंजो नाम तूं साईं आई सुखनि जो धाम चितोर वारा मुंहिंजा राम चितोर वारा मुंहिंजा राम ॿाहिरियां घुमाए ॾे ओ मने मुदो सा लगायो सतगुर ओला लरा तोखे पाए मां सब कुछ पातो लगायो सतगुर ओला आनंद में आया आया सजन मत ॾाढी खुश आया सुख दुनिया बख्शे समूरा सुख दुनिया बख्शे समूरा कारज में जाके तो पूरा सतगुर ओला लाला Ram Manaya, Aya Sajana